हर क़िस्म जी हमद सना वॾाई ऐं वाखाण इबादत बंदगी हिकिड़े अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइक़ ऐं सज़ावार आहे, जेको अल्लाह कुल काइनात जो तनहा ख़ालिक़, ज़मीन ऐं आसमान जो अकेलो मालिक आहे। अल्लाह ताला जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार ऐं लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए उमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे, ख़ुसूसन पंहिंजे प्यारे पैगंबर जनाब मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। हाज़रीन जुमा, बुजुर्गों, नौजवान साथियों, अॼु हिन जुमे में ख़ुतबे जो उन्वान आहे रिश्तेदारी के जोड़ियो। अल्लाह रब्बुल आलमीन पा इंसान मथे जेको हक़ लागू करें, हक़ पा मथे जेको रखें, उन जूं ॿ क़िस्मूं आहिनि। हिकिड़ो हक़ अल्लाह ताला पिल जो हक़ है, जैके पां हुकूकुल्लाह यानी अल्लाह जा हक़ पां चऊं था। नमाज पढ़नी ई पां मथे अल्लाह ताला जो हक़ है। रमज़ान जा रोज़ा रखना अल्लाह ताला जो पां मथे हक़ है। जंहिं इंसान वटि पैसो हुए, ताक़त हुए, वो बैतुल्लाह जो हज करे, अल्लाह ताला जो हक़ है। हमो वो हक़ आहिनि जेको अल्लाह ताला जा न बल्कि बाने जा हिक ॿिए मथे हक़ बने था, जंहिंखे हुकूकुल इबाद चवाजे। माउ पीउ जो हक़, भेण भाउ जो हक़, औलाद जो हक़, रिश्तेदारी जो हक़, संगावती जो हक़, ई मणे वो हक़ आहिनि जेको पां मथे लागू पए था। रिश्तेदारीअ खे जोड़णो यानी पंहिंजो कुटुंब, पंहिंजो कबीलो, पंहिंजो ख़ानदान, पंहिंजी संगावती, ई जेकॾहिं पिन मां टुटल आई कंहिं पण ॻाल्हि मथे, कंहिं पण मसइले मथे, त उन खे पिंड में जोड़े जो कमु करणु। न जेको इंसान पिंड जे भाउ मां टुटिया वेठा आहिनि, पिंड जी भेण मां टुटिया वेठा आहिनि, संगावतीअ मां अलॻि थिया वेठा आहिनि, कंहिं पण मसइले मथे कुझु कुझु बंदि है, ॻाल्हि ॿोल बंदि है, अच वञ बंदि है, रीस आहे, नाराज़गी आहे, गुस्सो आहे, त इस्लाम पाण खे कोड़ो ॾसे थो। पूरो कंहिं पण इंसान से कॾहिं पंहिंजी तकरार थी पए, कंहिं पण इंसान से कॾहिं पंहिंजी रीस थी पए, त पोइ उन ॻाल्हि खे ज़िंदगी भर पंहिंजी दिलि में रखी, मगज़ में रखी, अने हमेशह लाइ करे उन भाउ खे पाण छॾे ॾियूं, पंहिंजी संगावतीअ खे पाण भुली वञो, पंहिंजे कुटुंब मां पाण टुटी वञो, को ॾसे थो पाण खे इस्लाम। हिकिड़ो इंसान अहिड़ो इंसान वेठो जेको अल्लाह ताला जा मड़े हक़ पूरा करे थो, नेक है, नमाज़ी है, सखी है, अल्लाह रब्बुल आलमीन जा मड़े हक़ पूरा करे थो, सच्चो माण्हू है, खैर खाई वारो, भलाई वारो है, पण वो पिंड जे कुटुंब में जा टुटियो वेठो है। पिंड जे भाउ से नथो पुछे, कुटुंब वारे खे सलाम नथो करे, कुटुंब वारे वटां आटो पण नथो करे। अहिड़ो इंसान पंहिंजी नज़र में खासो थी सघे थो, पर अल्लाह ताला जी नज़र में खासो न। यह हकीकत है जे पाण कंहिं पण जॻह मथे बेरा आहियूं, इंसान आहियूं, इंसान वटां भुल थी,
इंसान वटा खता ने गलती थी कंहिं पण मसइले मथे पंहिंजो कॾहिं के झगड़ो थींदो, कंहिं पण मसइले मथे कॾहिं का को रीस थी पवंदी, ठां जेको पिया वे घर में इहे कॾहिं के भुटकी पए, इंसान पण कॾहिं के भुटकी पवंदो। पण इस्लाम पाक ई दसे थो जे झगड़े जी हालत में, रीस जी हालत में, गुस्से जी हालत में आके कोन पियो खपे। नबी मोहतरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ला यहिल्लु लिम्रिइन, कंहिं पण इंसान लाइ करे हलाल ने जायज नहीं ऐं यहजुर अखाउ फौक थलाथति अय्याम, जे ओ पिंड जे भाउ से 3 ॾींहं खां वधारे ॻाल्हि ॿोल बंदि करे। पंहिंजी ॻाल्हि ॿोल जेकॾहिं बंदि थी सघे थी त इस्लाम चए थो ख़ाली 3 ॾींहं, कंहिं पण मसइले मथे, को वॾी रीस वे ते भले न नंढी वे ते भले, झगड़ो नंढो वे ते भले वॾो वे ते भले, जेकॾहिं ऐं कंहिं पण ॻाल्हि मथे आम सामा थी पिया, भूटकी पिया, रीस थी वई है, गुस्सो अची वियो है, 3 ॾींहं, वधारे मां वधारे 3 ॾींहं, 3 ॾींहं हिक ॿिए से ऐं ॻाल्हि ॿोल न कयो त वांदो न आहे। पण 3 ॾींहं खां पुठियां आला करे हलाल न आहे, हराम है, नाजायज है, गलत है जे आंजे मुसलमान भाउ से ऐं ॻाल्हि ॿोल बंदि रखे वेठा आहियो। ने पोइ इन्ही ॿिन्ही में जा जंहिंमें झगड़ो थी पियो, जंहिंमें मसइलो थी पियो, रीस थी पई, इन्ही ॿिन्ही मां ख़ासो कयो, बहितर में भलो इंसान कयो। नबी मोहतरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, व खैरुहुमा अल्लज़ी यब्दउ बिस्सलाम, इन्ही ॿिन्ही में जा बहितर इंसान उहो है जेको सामे थी सलाम करे, सामे थी अची करे सलाम करे, जे बात थियो से थी वियो, अस्सलाम वालेकुम, आउं सलाम कयां, हली पिंड अचे न, अहिड़ो इंसान बहितरीन इंसान है, खासे में जा खासो इंसान ही है। पां इन जे बिल्कुलु उल्टा हलूं था, बिल्कुलु इन जे ऊंधा हलूं था, जे इस्लाम पाखे ॾसे थो जे आम जा बहितर ने भलो उहो है जे आंजी ॻाल्हि ॿोल जेकॾहिं बंदि वे त जेको सामे थी सलाम करे उहो खासो इंसान। पर पंहिंजी ज़िद इन ॻाल्हि मथे वेती जे उहो माण्हू अची करे मूंखे सलाम करे, उहो अची करे मूं वटि सरचे, उहो मुंहिंजे घरे हली अचे त हथ ॾियां आओ, त उहो जेकॾहिं हली अची थो त ख़ासो उहो बनी वेंदो, उहो सामे थी सलाम कंदो, बहितर उहो बनी वेंदो। कंहिंजी नज़र में? मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नज़र में। अने जेकॾहिं पांखे अल्लाह जी नज़र में अने अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नज़र में ख़ासो बनणो है, दुनिया जी नज़र में ख़ासा भले न बनो। दुनिया वारा पांखे चवंदा ए सामे थी हलियो वे, द्रिजी वे, पिंड सामे थी पुछी पे, सलाम के, दुनिया 100 ॻाल्हियूं कंदी, पर पांखे दुनिया जी ॻाल्हि मथे कन न आहे ॾियणो। पांखे कंहिंजी ॻाल्हि मञणी है? अल्लाह जी अने अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाई था, आम जा बहितरीन इंसान उहो है जेको सामे थी अची करे सलाम करे, पिंड पुछी पे, जी उनखे ज़रूरत न पए। सिला रहमी, रिश्तेदारीअ के, संगावतीअ के जोड़नो, कुटुम टुटल वे इनके जोड़े विझणो, इनके अरबीअ में सिला रहमी चवाजे, रहमी। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए था, अल्लाह ताला फरमाए तो जे मुझो नालो रहमान है, अने ई जो रहम है, रहम यानी रिश्तेदारी, संगावती, ये मुझे नाले में जा मुंह पैदा कई है, आउं रहमान आहियां, अने रहम के यानी रिश्तेदारी के मुंह पैदा कयो है। हाणे जेको इंसान इन रिश्तेदारी के तोड़ींदो उनखे आउं तोड़े छॾींदुसि, ने जेको रिश्तेदारी के जोड़ींदो उनखे आउं जोड़े छॾींदुसि। पां न्यारियूं, पां पिंड जे कुटुंब में, पिंड जे खानदान में, पिंड जे कबीले में, पिंड जी कौम में, पिंड जी संगावतीअ में केतिरे से पुछो था अने केतिरे से पाण था पुछो। मामूली ॻाल्हि, मामूली ॻाल्हि मथां रीस थई है, ज़माना गुज़री विया,
वरे जा वर गुज़री विया, साल गुज़री विया, पर अञा सुधी पंहिंजी कुछ न आहे। इन वस्तु जी ख़तरनाकी पांखे ख़बर न आई। पांखे इहा ख़बर न आई जे इन जो नुक़सान केतिरो वॾो आहे। मणी खां वॾो नुक़सान ई आहे जे पंहिंजी कुछ जर बंदि वे थी तर पंहिंजा अमल जो कोई आसमान मथे नथा चढ़े। ही अमल जो को पण पां अमल कयूं था, ई नमाज, रोज़ो, सदको, खैरात, हज, उम्रो, जिक्र, कुरान जी तिलावत, सखावत, जो को पण अमल ऐं सारे गिनो इंसान जेका पण नेक अमल करे तो, अल्लाह के नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तुरदु अअमालुन नासी फिल जुमअति इस्नतैन औ मर्रतैन। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इंसान जा अमल हर हफ्ते में, हर अठवाड़ी में 2 फेरा अल्लाह रब्बुल आलमीन वटि पेश करे न चवंदा। क्या बनिया? यौमुल खमीस, खमीस जो ॾींहुं, खमीस जो ॾींहुं, गुरुवार जो ॾींहुं पां जेकी पण अमल कयूं था, ई अमल अल्लाह रब्बुल आलमीन के साम्हूं पेश करे न चवंदा। अने ॿियो ॾींहुं सोमवार जो ॾींहुं, सोमवार जो ॾींहुं ने गुरुवार जो ॾींहुं, ई 2 ॾींहं पंहिंजा अमल, पंहिंजी नमाज, पंहिंजो रोज़ो, सदको, खैरात, जेकी पण अमल पां कयो आहे, अल्लाह रब्बुल आलमीन वटि मलाइक खणी हाज़िर थिए था, फलाणे इंसान ही अमल कई। अल्लाह रब्बुल आलमीन उन अमल के कबूल करे तो। इल्लल्लज़ी बैनहु व बैन अखीहि शुहना, पर वो इंसान जे उन जी पिंड जे भाउ से दुश्मनी है, अदावत है, नफरत है, बुग़्ज़ है, लड़ाई है, झगड़ो है, कुछ बंद है, अल्लाह रब्बुल आलमीन उन इंसान जा अमल कबूल न तो करे। अल्लाह ताला फरमाए तो अनदिरुहा मैन हत्ता यस्तलिहा, हिनी बिनी जा अमल पाछा खणी वञो, हिनी जा अमल कबूल की न थींदा जेस ताईं पिंड में सुलह न करे लाई। पंहिंजा अमल टंगिया पिया आहिनि, पंहिंजा अमल वाट न्यारी पिया, पंहिंजा अमल इंतज़ार कई पिया जे किंटाणे बानू पिंड जे भाउ से पुछे त असीं आसमान के साम्हूं चढ़ो। पांखे ज़िद है, पांखे वौद है, पांखे ई खपे तो जे मूंखे ना ही पुछणो आ, मुंहिंजो मर ॾेखारियां, पर इन वस्तु जी पांखे ख़बर ना कि पंहिंजा अमल इते टंगिया पिया आहिनि। इन ई हालत में जेकॾहिं मौत अची वई, ई अमल ज़मीन मथे पाछा करी कोन्हा। इन ई अमल के आसमान के साम्हूं चाड़ेला करे पिंड जे भाउ के साम्हूं सलाम करे ना पंहिंजो हथ ॾियणो पवंदो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जरा मदीनतुल मुनव्वरा जी ज़मीन मथे पुगा, मदीने जी सर ज़मीन मथे जर हिजरत करे पुगा तो ज़बान मुबारक मां जो पहला अल्फाज, पहला बोल अल्लाह के रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अदा कयो करो। अब्दुल्लाह बिन सलाम रज़ियल्लाहु तआला अन्हु बयान कई था, मदीने में जरा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया, माड़े में गाल फैलई जे नबी मक्के में जा मदीने आया है। मुझी दिल में पण चाहत पैदा थई जे आऊं पण उन इंसान के ॾिसां जेको पिंड के नबी चए थो। हली करे आयो सो, माड़ो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के घेरे रखो चारों तरफ से, पर चेहरे मथे मुझी नजर पुजी वई, चेहरे मथे नजर पुगी, आऊं उन ही टाणे समझी वियो जे ही कंहिं पण कूड़े इंसान जो चेहरो न, सच्चो इंसान है, सच्चो नबी है। वो पहला बोल, पहला अखर, पहला अल्फाज जो को मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान मुबारक मां मदीने की ज़मीन मथे सुआ, वो ई अखर हुआ। क्या अखर हुआ? या अय्युहन नास, ए इंसानो, अफ़शुस सलाम, सलाम के फैलायो, सलाम के आम कयो, गमेत वञो सलाम कयो, ऐं किथे वेठा आयो उथी रवाना थियो अस्सलामु अलैकुम, कितक माड़ो वेठा आई मटो अस्सलामु अलैकुम, कंहिंखे सामा अचो अस्सलामु अलैकुम, सलाम खे आम करे छॾियो। व अतइमु ताम, माड़ो के खाधो खारायो,
जो को इंसान आके मौको मिले, को मेहमान है, को मुसाफिर है, को दोस्त है, गमी इंसान है, बुखले के खारायो, मेहमान नवाजी कयो, वसिलुल अरहाम, रिश्तेदारी के जोड़ियो, संगावती के जोड़ियो तोड़ियो ना, वसल्लु बिल्लैलि वन्नासु नियाम, अने नमाज उंटाणे पढ़ो जरा माण्हू मने सुता पिया हुए, दुनिया निंद्र में है ऐं उथियो अल्लाह रब्बुल आलमीन के सजदा कयो। ई चार अमल जो को इंसान कंदो, सलाम कंदो, खाधो खाराइंदो, रिश्तेदारी के जोड़ींदो, संगावती के जोड़ींदो, अने रात जो उथी करे नमाज पढ़ंदो, अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बशारत दी था, करो बशारत, उदखुलुल जन्नत, जन्नत में दाखिल थी वञो बिसलाम, सलामती के साथ। ई चार अमल कयो, जन्नत जा गेट, जन्नत जा दरवाजा आला करे खुला पिया आहिनि। अने पंहिंजे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ये सिफ़त हुई, ये ख़ुसूसियत हुई जे रिश्तेदारी के जोड़ींदा हुआ, संगावती के जोड़ींदा हुआ। जरा पहली वही नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थी, जिब्रील पहली मर्तबा आया, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ड्रिगी विया, कुछ ने कोरो थियो है, कोरो थे वारो है, ड्रिगी ने घरे आया, ने खदीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा के चयो पहले जे घर वारी के जे ज़म्मिलूनी मूंखे कंबल उड़ाए, मूंखे कंबल उड़ाए, कोरो थे वारो है, मूंखे नाहे ख़बर, मूंखे द्रप थी तो ऐं हलाक ने बर्बाद थी वेंदुसि। उनटाणे अम्मा खदीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो को गाल कयो वो पाण मणी के सुणीजी है, कल्ला वल्लाहि ला युखज़ीक अल्लाहु अबदा इन्नका लतसिलु रहिम, जी हरगिज़ ना, अल्लाह रब्बुल आलमीन आंखे बिल्कुल बर्बाद की न कंदो, अल्लाह ताला आंखे बिल्कुल हलाक की न कंदो, तेजो कारण ही है, तेजो सबब ही है, ऐं कुरो कयो था, ऐं रिश्तेदारी के जोड़ियो था, संगावतीअ मां, कुटुंब मां, कबीले मां टुटो न था, कुटुंब खे जोड़ियो था ऐं कुटुंब से जुड़जी वञो था। ये अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिफ़त है। ने मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, कॾहिं त अहिड़ो को मसलो वे थो जे पाण उन मसले खे भुली न सघूं, कॾहिं त अहिड़ी को ॻाल्हि वे थी जो उन ॻाल्हि खे पाण भुली न सघूं, कॾहिं त सामनो माण्हू पंहिंजो अहिड़ो भुलई वे थो जे माफ़ करे में पाण खे 100 फेरा वीचार अचे जे कीअं माफ़ कया हिनखे। पण जेको इंसान कंहिंखे माफ़ करे छॾींदो, अल्लाह रब्बुल आलमीन उन इंसान खे माफ़ करे छॾींदो। रमज़ान मुबारक में पाण खे दुआ पढ़ूं था, अल्लाहुम्मा इन्नका अफ़ूउन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्नी, ए अल्लाह तू माफ़ करे वारो आहीं, माफ़ीअ के तू पसंद कई तो ए अल्लाह तू मूंखे माफ़ कर। ये दुआ जो तर्जुमो ने मतलब है, ए अल्लाह तू माफ़ करे वारो आहीं, माफ़ीअ के पसंद कई तो, अल्लाह रब्बुल आलमीन माफ़ करण पसंद करे तो, अल्लाह माफ़ करे तो, अल्लाह के माफ़ी पसंद है, पर अल्लाह ताला के ई पण पसंद है जो पाण हिक ॿिए खे माफ़ कई। के इंसान पाण खे केतिरी तकलीफ़ ॾिनी हूंदी, कॾहिं का पाण खे चई लाथो हूंदो, कॾहिं का पंहिंजो नुक़सान कयो हूंदो, कॾहिं का वॾे कंहिं नुक़सान में पाण खे विधो हूंदो, कॾहिं का पाण खे बदनाम कयो हूंदो, कॾहिं का पाण खे हयो हूंदो, जेकी पण पंहिंजो नुक़सान कयो है उन नुक़सान खे यादि कयो जेको मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो काफ़िर ऐं मुशरिक कयो। 13 वरियो मुसलसल लगातार 13 वरियो ज़ुल्म, सजदो कई, सजदे में पिया में तो उठ जी ओजरी खणी मथे फिगाए छॾी, वाट मां मटे वाट में कंडा फिगाए छॾी, ताइफ में वञे तो उते नंढड़े ॿारड़े के पुछा कई, चरियो पंहिंजे ॻोठ में ढड़ी आयो, पाण हणो, एतिरा पाण लॻे जे रत एतिरो निकिरे जे जोड़ा भरजी वञे, पोइ छेले बागे कतल करेला करे काफ़िर तैयार थिए, अने मजबूरीअ में मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मक्को छॾणो पए, अने मक्के में ॿाहिरि निकिरी करे काबे के साम्हूं निहारे करे चए, ए मक्का तूं मूंखे प्यारो आहीं, तूं मूंखे पसंदि आहीं, तूं मूंखे महबूब आहीं, आओ तोखे छॾे कॾहिं पण न वञा, पण कुरो कया हिते जा माण्हू मूंखे रेला करे ॾी नथा, मजबूरीअ में मुल्क के छॾियो।
मजबूरी में वतन के छड़े रवाना थिया आहीं, पण अल्लाह रब्बुल आलमीन जी मदद आ वई है। 8 वरे खां पुठिया मक्को फतेह थिए तो। मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के में अचे था, मक्को अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ में जाए ने ऊ माड़ू जे ओजरियो मथे फिगाई, ऊ माड़ू जे वाट में कंधा विछाया, ऊ माड़ू जे कत्ल करे जा मनसूबा बनाया, जे मक्के में हिजरत करे मथे मजबूर कयो, ऊ मणे माड़ू कंध नमाए सा मौबा गाली मणे याद पे थियूं। हिन मूं ते ही ज़ुल्म कयईं, हिन मूं ते ही ज़ुल्म कयईं, हिन मुंहिंजे असाबी के सताए मणे सामा वेठा आई, मिणी जा कंध नमिया पिया आई, चाहिए त मिणी के कत्ल करे सघी, पण पुछे था आजी पुरो राय है। अज आसे पुरो थींदो आके खबर है वो काफिर हुआ, पण काफिरे के पण भरोसो हो जे रहमतुल लिल आलमीन नहीं। वो पुरो कहता तू इंसान खासो आहीं, खासे इंसान जो पुत्र आहीं, असा जो उम्मीद है तू असा से खासो सलूक कर। ला तसरीब अलैकुमुल यौम इज़हबू अंतुमुत तलक़ा। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वञो अज आमते कीअं डो ने डन नाई आ मणी के माफ कया। मुश्किल है माफ करना, सुनना आसान है, पर उन नबी जे सुन्नत मथे हली करे इंसान माफ करे ये वडी ॻाल्हि है। इन कथा वडियो वडियो पाके मिसालों सॼी तारीख़ में मिलनियो जे माफ करण जरूरी है। माफ़ीअ बग़ैर कॾहिं पण संगावती हली न सघंदी, दरगुज़र करणो पवंदो, माफ करणो पवंदो। अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हो जी धीअ मुनाफ़िक़ तोहमत लगाई, कुरे जी तोहमत ज़िना ने बदकारी जी के मथे, अम्मा आयशा पिय के ॾोखियो लॻो, धीअ मथे तोहमत लगी ज़िना ने बदकारी जी ने अम्मा आयशा मथे मुनाफ़िक़ माण्हू तोहमत लगाए छॾियो। उन्ही मुनाफ़िक़ बेरो हिकिड़ो मुसलमान मिस्ताह रज़ी अल्लाह ताला अन्हो जो अबू बकर सिद्दीक जो सलामती वारो माण्हू हो, कुटुंब जो माण्हू हो, अने साव गरीब माण्हू हो। मिस्ताह बिल्कुल गरीब माण्हू, उन वटि कीअं न हो। अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हो हर महीने उनके खर्चो ॾींदा हो। कुटुंब जो माण्हू, संगावती जो माण्हू, गरीब माण्हू, हर महीने खर्चो ॾींदा हुआ, अनाज पूरे विझंदा हुआ हर महीने पिंड जे घर में जा। पर जॾहिं धीअ मथे तोहमत लॻी तो मिस्ताह उन माण्हू में शामिल थी वियो जंहिं धीअ मथे तोहमत लॻाई। अबू बकर खे ॾुखियो लॻो जे जंहिं माण्हू मथे आउं ख़र्चो कयां पियो, जंहिं माण्हू खे आउं महीने महीने राशन पाणी ॾियां थो, जंहिं माण्हू खे मुंहिंजी खीची में पैसा ॾियां थो, उन मुंहिंजी धीअ मथे तोहमत लॻाए, उन मुंहिंजी धीअ खे बदनाम कयईं, ॾुखियो त लॻो हूंदो। आसमान मथां वही अचे थी जे आयशा जेको आहे बदकार न आई, जंहिं माण्हू तोहमत लॻाई उहो माण्हू कूड़ा। उन टाणे अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला सौ खणी चए था जे आउं सौ खणी चां थो अॼु ॾींहं पुठियां मिस्ता मथे ऐं हिकिड़ो रुपयो पर ख़र्चो बि न कंदुसि। या ॻाल्हि व्यवहार हुई कि जंहिं माण्हू मथे मुंहिंजे संगावतीअ जो आहे, कुटुंब जो आहे, मूं ख़र्चो कयो, उन मुंहिंजी धीअ खे बदनाम कयो, मां उन मथे कीअं ख़र्चो कयां। पण उहे क़ुरान वारा हुआ, उहे अल्लाह वारा हुआ। आसमान मथां वही नाज़िल थी थी जे आम जा वला यअतलि उलुल फज़्ल मिनकुम वसा। आमा जेको माण्हू पैसे वारा आई, जेको माण्हू मिल्कत वारा आई, अल्लाह जंहिंखे ॾिने उहो अहिड़ा सौ न खणे जे असीं मिस्कीन मथे न असांजे कुटुंब वारे मथे ख़र्चो बि न कंदासीं। आजे कुटुंब वारे माण्हू जेकॾहिं को ग़लती कई है वल याफू वल यस्फहू, माफ़ कयो, दरगुज़र कयो, भुली वञो। अला तुहिब्बून अन यग़फिरल्लाहु लकुम, कुरो इन वस्तु के पसंद नथा कयो जो अल्लाह आंखे माफ़ करे छॾे। जेकॾहिं आंखे माफ़ी खपे थी त अने भाई खे माफ़ कयो। क़ुरान जी आयत नाज़िल थी थी, अल्लाह सवाल पूछे थो जे आंखे माफ़ी खपे थी। अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु चवनि था हां अल्लाह मूंखे माफ़ी खपे थी, अने भाई खे माफ़ कयो। अबू बकर सिद्दीक चवंदा मूं माफ़ करे छॾे। अॼु ॾींहं पुठियां आउं वरी मिस्ता खे उमज अनाज ॾींदोसि पियो, उमज ख़र्चो ॾींदोसि पियो। ई साहबा किराम हुआ, पाण हक़ मथे आहियूं, पंहिंजी ॻाल्हि सची है तंहिं पण पाण पीछे हट करे वञूं। हरू भरू न आहे, पर दुनिया खे ॾेखारियो आउं वॾो आहियां,
न बल्कि पां हटी वञो पाला करे इन में वॾी भलाई ने ख़ैर खाई ने वॾो फ़ाइदो कहिड़ो फ़ाइदो आहे। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अना ज़ईमुन बिबैतिन फी अअलल जन्नह, आऊं उन इंसान के जन्नत जे अंदर अना ज़ईमुन बिबैतिन फी वसतिल जन्नत, जन्नत जे विचो विच जन्नत जे विचो विच आऊं हिकिड़ो घर ॾेराईंदुसि, गारंटी ॾियां थो गारंटी। जन्नत में आऊं उन इंसान के हिकिड़ो घर ॾेराईंदुसि, किन इंसान के लिमन तरकल मिरा व इन कान मुहिब्बा, जेको हक़ मथे आहे, जेको सचो आहे, तंहिं हूंदे झगड़े खे छॾे ॾे। सचो आहे, उनजो ॾोह कीअं न आहे, सामने माण्हू जो ॾोह आहे, सामने माण्हू जो गुनो आहे, तंहिं हूंदे पाण वठी मूंखे झगड़ो न आहे करणो, मूंखे लड़ाई न आहे करणी, आऊं हथ कढां थो। अहिड़ो इंसान जेको हूंदो, अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उनखे गारंटी मिलियल आहे कि अल्लाह ताला वटां जन्नत जे विचो विच घर ॾेराईंदा। केरु ॾेराईंदा? मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर फलयसिल रहिमहु, आमा जेको इंसान पण अल्लाह मथे ने आखिरत जे ॾींहं मथे ईमान रखंदो हुए, रिश्तेदारी खे जोड़े ने पंहिंजो ॿिए जो विचले जो कमु ई आहे कि पाण सुलह करायूं, पाण सरचायूं ने सरचा जे अंदर इस्लाम चए थो कूड़ करणु पण जाइज़, कूड़ करणु वॾो गुनाह आहे। पण ॿ भाउ जेकॾहिं पिन में सरचंदा आहिनि त उन में सुलह कराइणी ने पाण खे किथे कूड़ करणो पए त कूड़ करणु पण जाइज़ आहे। पण पंहिंजी हालत ई आहे कि पाण कूड़ करे माण्हू खे विड़ायूं था, माण्हू खे सरचायूं था। अॼु इहा हालत मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, इन ॻाल्हि मथे पाण मिणी के ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। ने जेको इंसान पाण मां टुटे पाण उनखे जोड़ियूं। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु सहाबी अचे था, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सवाल कई था, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजे कुटुंब जा माण्हू अहिड़ा आहिनि, मुंहिंजे खानदान जा संगावती जा माण्हू अहिड़ा आहिनि जे आऊं उनखे ओॾो थियां त उहो मूंखां न मां थियंदा, आऊं उनखे पुछायां त उहो मूंसां नथा पुछे, आऊं उनखे ॾियां त उहो मूंखे नथा ॾिए, आऊं उन वटां आटो कयां त उहो मूं वटां आटो नथा कई। अहिड़ा मुंहिंजे कुटुंब जा माण्हू आहिनि। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तूं जेकॾहिं ईअं चएं तो न अहिड़ा उ आहीं त सम्झी लाइ उहो बर्बाद आहीं, तूं कामयाब आहीं। अल्लाह जी तरफ़ खां हिकिड़ो फ़रिश्तो तौला करे मौजूद आहे जेको हर टाइम में तुंहिंजी मदद कंदो, जेकॾहिं तूं ईअं आहीं त। ॿिए हदीस में अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, लैसल वासिलुल लज़ी यूसिलु बिल मुकाफी, इंसान जेको रिश्ते के जोड़े वारो उहो न आहे जे सामनो पुछे त आऊं पुछां न त न पुछां, बल्कि असल रिश्तो जोड़े वारो माण्हू उहो आहे जेको उन माण्हू से पण पुछे जेको उनखां न मुंहुं भॼंदो हुजे, दिलि वॾी कयो, हिक ॿिए खे माफ़ कयो, ॾोह थी वञे भुली वञो, अने इन उमेद से जे आऊं जेकॾहिं मुंहिंजे भाउ से पुछी पवंदोसि, सलाम कंदोसि, हथ ॾींदोसि त मुंहिंजा अमल जेको टंगिया पिया आहिनि न, ई अमल मथे चढ़ंदा। अने इन उमेद से जे आऊं हक़ मथे आहियां, मुंहिंजी भुल न आहे, मुंहिंजी ग़लती न आहे, तंहिं हूंदे मुंहिंजे भाउ खे आऊं माफ़ कयां थो, इन उमेद से जे अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अहिड़े इंसान खे जन्नत जे विच में घर मिलंदो। दिल में कढो कुल्फतूं, दिल में कढो नफ़रतूं, दिल में मोहब्बत पैदा कयो, एक ॿिए खे दर गुज़र कयो, एक ॿिए खे माफ़ कयो, इन उमेद से जे आऊं मुंहिंजे भाउ खे माफ़ कयां, अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे माफ़ करे छॾे। रब ताला खां दुआ आहे जेकी पण ॻाल्हि क़ुरान ऐं हदीस मुताबिक़ सुयूं हुई, अल्लाह ताला पाण मणी खे अमल करी तौफ़ीक़ अता फरमाए। पाण गुनहगार खताकार सियाकार आहियूं, अल्लाह रहीम है, गफ़ूर रहमान है, अल्लाह पंहिंजे फज़ल करम से पाण खे माफ़ फरमाए। जेकी पण रिश्ता पिन में टुटल आहिनि, अल्लाह ताला पाण खे जोड़े जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला पाण मणी खे कॾहिं खे माफ़ करे जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन जेकी बीमार आहिनि उनखे शिफ़ाए कामिला अजला अता फरमाए, जेकी मरी विया उनजी क़ब्र खे अल्लाह ताला कुशा अता फरमाए। आमीन सुम आमीन व आखिरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु।
وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. عباد الله رحمكم الله، إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون. واذكروا الله يذكركم وادعوه يستجب لكم ولذكر الله تعالى أولى أكبر والله يعلم ما تصنعون.